बाबा दुआ घुर त इहा ख़बर कूड़ी हुजी। ऐं भाऊ मल्हार घर मोटी अचे। अम्मा असां जो रब पाक हर शइ ते क़ादिर आहे। जिंदगी मौत इज्जत जिल्लत सब कुछ होने जे वसा। लेकिन मल्हार जख्मिया तो खुदा कंदो त हू जल्दी सेहतयाब थी मोटी ईंदो। ऐं जेकॾहिं वो हिन दुनिया में न आहे तो खुदा खेसि मग़फ़िरत अता कंदो। ईअं न चओ बाबा। बाबा चओ त भाऊ मल्हार हिक ॾींहुं ज़िंदा सलामत पंहिंजे घर मोटी ईंदो, जीअं तूं वरनि खां पोइ सही सलामत असांजे घर मोटी आयो आहीं। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां बाबा, मुंहिंजो हिते मोटी अचणु मुबारक न आहे। ख़बर थी छो? मुंहिंजे हिते मोटी अचण सां ॻोठ में मौत जो पत्थर विछाइजी वियो। पत्थर न न बाबा इहो सुठो सोण कोन्हे। न बाबा, बाबा पाण मुस्लमान आहियूं। सवण भलो या बुरो पाण खे इन वहम में पवण न घुर्जे बाबा। तूं सही थी चई, सही थी चई, पर तोखे शायदि ख़बर कोन्हे त मां पंहिंजो पाण खे अभागो सम्झण लॻो आहियां। उहो न करे त इन आज़ादीअ जे चकर में पंहिंजे दिलि जो टुकड़ो असां खां जुदा थी वियो। हाय हाय कहिड़ो कहर थी वियो, कहिड़ो कहर थी वियो। बाबा चांड्रोकी समझ त मुंहिंजी भेण आहे ऐं मल्हार त मुंहिंजे लाइ भाऊ साले वांगुरु आहे। इहा त वधीक ॾुखाईंदड़ ॻाल्हि आहे न बाबा। तुंहिंजी भेण जहिड़ी सहेड़ीअ जो ॾुख मुंहिंजे लाइ तुंहिंजे दुख जे बराबरि आहे, तुंहिंजे दुख जे बराबरि। मां तुंहिंजी अखियुनि में ॻोढ़ा ॾिसण जे लाइ आज़ादी जी दुआऊं कोन घुरियूं, दुआऊं कोन घुरियूं। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।